मुझे शागिर्द दोस्तों, इन वक्त सिर्फ इल्म हासिल करो, पंहिंजी पढ़ाई करो, पंहिंजे मुस्तक़बिल के संवारण लाइ, पंहिंजी मंज़िल के माणण लाइ पाण के पंहिंजी ज़िंदगी के उन सांचे में लाए छॾियो जंहिंजो नालो मेहनत है। छो त ईंदड़ कुछ सालन खां पोइ तव्हांजा माइट, तव्हांजा रिश्तेदार, तव्हांजा अज़ीज़ अक़ारिब तव्हां खां सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हांजी हैसियत पुछंदा, तव्हां खां हाल चाल न पुछंदा। अगरि ज़िंदगी में तव्हांजी का लवर बि हूंदी त हिन दौर जी लवर बि तव्हांजी हैसियत ॾिसंदी, तव्हांजो मान मर्तबो ॾिसंदी, तव्हांजी शर्ट में लॻल तव्हांजो पॉकेट ॾिसंदी त तव्हां वटि छा मौजूदु आहे, त तव्हीं ज़िंदगी जा हिनखे हर सुख ॾेई सघो। तो दोस्तों, राति जो देर ताईं चैटिंग करण जे बजाय पंहिंजी मुस्तक़बिल लाइ सेटिंग करियो, पंहिंजी मुस्तक़बिल सोचो। छो त जिन बि माण्हुनि सुभाणे जो सोचियो आहे उन्हनि माण्हुनि ई मंज़िल मानी। बको लती सरकार जे तती थदी काव काने वेद वेण जी मतां थी हूंदा पेर न लही पिरी।